अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भली कार ख़बर शामिल कंदासीं। ज़िला नौशारो फेरोज़ जे ब्यूरो चीफ अली ज़मा कलोड़े जी विरासती विच चौंक ते दुकानदार ऐं गिराक में जाली नोट तां झेड़ो थी पियो। जहिड़े सबबु ॿ ॼणा ज़ख़्मी शफ़ीक लंजार ॿुधायो त सदाकत जे मोबी कैश वारे दुकान तां जेज़ कैश 1000 कढायो हो, जेको हिन जाली नोट ॾिनो। जाली नोट खणी वापसि निसार कम्युनिकेशन दुकान ते वयसि। सदाकत राजपूत ऐं अब्दुल जब्बार राजपूत समेत 20 खां मथे माण्हुनि विच रोड ते मूं ते ऐं मुंहिंजे पुट गुलबेग लंजार खे सख़्तु तशदुद जो निशानो बणायो। ज़ख़्मी शख़्स ॿुधायो त मां दुकान वारे खे चयो त या तूं साख ॾे या मां तो साख ॾियां, पर हिन हिक बि न ॿुधी, उल्टो मूं ते तशदुद कयो। जॾहिं त ॿिए पासे भिरिया सिटी भर पासे जाली नोटनि जो कारोबार वधण सबबु शहरनि तोड़े दुकानदारनि में ॾंद चकियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। ही हुयूं हिन वक़्त जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।